ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 13/7/2024। मिट भाॼर चवंदा मीठी मीठी ॿार। रक्षाबंधन जो पर्व सर्व प्रतिज्ञाउनि जो पर्व आहे जो संगम युग सां ई शुरू थींदो आहे। हाणे तव्हां पवित्र ठाहिण जी प्रतिज्ञा कंदा आहियो। कृष्णा, तव्हांजा सभु कार्य कीअं आधार ते सफल थी सघंदा आहिनि। नाम बालो कीअं थींदो। इतना ज्ञान बल सां गॾु गॾु योग जो बि बल हुजे त सभु कार्य आप ई करण जे लाइ तयारु थी वेंदा। योग ॾाढो गुप्त आहे, हिन सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। योग में ॾेई करे सम्झायो त अख़बार वारा आप ई तव्हांजो संदेश छपवाईंदा। अगरि योग में रही करे सम्झाईंदासीं कि मां अवतरित आत्मा ये ज्ञान थी ॾियां त तव्हांजा संदेश आप ई अख़बार में छपवाईंदा। अख़बार सां ई नाम बालो थियणो आहे, इन सां ई ॾाढनि खे संदेश मिलणो आहे। ओम शांति। अॼु ॿारनि खे रक्षाबंधन ते सम्झाईंदा आहिनि छो जी हाणे नज़दीक आहे न, ॿार राखी बंधण लाइ वेंदा आहिनि। हाणे जो चीज़ थी करे वई उनजो पर्व मल्हाईंदा आहिनि। इहे त ॿारनि खे मालूम आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि इहे प्रतिज्ञा पत्र लिखवायो हुयो जंहिंखे ॾाढा नाम ॾिना आहिनि। इहा आहे प्रतिज्ञा जी निशानी। सभिनि खे चइणो हूंदो आहे पवित्र ठहिण जी राखी बंधो। इहे बि ॼाणंदा आहियो पवित्र दुनिया सत्य गादी में ई हूंदी। ये भी ॼाणंदा आहियो पवित्र दुनिया त सतयुग जी आदि में ई हूंदी। हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई राखी पर्व शुरू थी वेंदो आहे। जो बि मल्हायो आहे जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदी आहे, जो पोइ मल्हाईंदा आहिनि जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदी आहे। हाणे असां जो बि करूं था उहो भक्ति मार्ग में भक्ति जे त्योहारनि जे रूप में मल्हाईंदा। उन्हनि खे आदि पर्व चइबो आहे। उहो बि कॾहिं खां शुरू थींदो आहे। भक्ति मार्ग सां छो जी सत्युग में त इहे पर्व आदि हूंदा न आहिनि। इहा हिंदू ई आहे। हिते सभु त्योहार आदि संगम ते ई हूंदा आहिनि। उहा पोइ भक्ति मार्ग खां शुरू थींदा आहिनि। सत्युग में कोई त्योहार आदि हूंदो न आहे। तव्हां चईंदा दीपमाला हूंदी, न, उहो बि हिते मल्हाईंदा आहिनि। हुते न हुजणी खपे त हिते मल्हाईंदा आहिनि। इहा हुते न मल्हाए सघंदा आहिनि। उहा हिते मल्हाईंदा आहिनि, हुते न हुजणी खपे। जो हिते मल्हाईंदा आहिनि उहो हुते न हूंदी आहे। इहे सभु कलयुग जा पर्व आहिनि। रक्षाबंधन मल्हाईंदा आहिनि। हाणे इहे कंहिंखे मालूम पए कि इहे कीअं मालूम पए कि राखी छो मल्हाइबी आहे। तव्हां सभिनि खे राखी ॿधंदा आहियो, चईंदा आहियो पावन ठहो छो जी हाणे पावन दुनिया स्थापना थी थिए। त्रिमूर्ति जो चित्र बि लिखियलु आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे पावन दुनिया जी। हिन करे पवित्र ठाहिण जे लाइ राखी बंधन मल्हाइबो। ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे पावन दुनिया जी, हिन करे पवित्र ठाहिण जे लाइ राखी बंधन मल्हाइबो आहे। त बाबा चईंदा आहिनि हाणे इहे ज्ञान मार्ग जो समय आहे। तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे भक्ति जी कोई बि ॻाल्हि ॿुधाए त उन्हनि खे सम्झाइणो खपे। हाणे ज्ञान मार्ग थो हले। ज्ञान सागर हिकु भॻवानु ई आहे जो सॼी दुनिया खे वाइसलेस ठाहींदा आहिनि। भारत वाइसलेस हुयो त सॼी दुनिया वाइसलेस हुई। भारत खे वाइसलेस ठाहिण सां सॼी दुनिया वाइसलेस थी वेंदी। भारत खे वर्ल्ड न चईंदासीं, भारत हिकु खंड आहे वर्ल्ड में। ॿार ॼाणंदा आहिनि नई दुनिया में सिर्फ़ु हिकु भारत खंड ई हूंदो। भारत खंड में ज़रूरु मनुष्य बि रहंदा हूंदा न। भारत खंड हुयो सृष्टि जी आदि में देवता धर्म ई हुयो। उनखे चईंदा आहिनि निर्विकारी पवित्र धर्म, जेके 5000 वर्ष थिया आहिनि। हाणे इहा पुराणी दुनिया बाक़ी थोरे रोज़ आहे। केतिरा ॾींहं वाइसलेस थियण में लॻंदा आहिनि।
टाइम त लॻंदो आहे न। हितां बि पवित्र ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। सभिनि खां वॾो उत्सव त इहो आहे। प्रतिज्ञा करणी खपे, बाबा असां पवित्र त ज़रूरु ठहींदासीं। इहे उत्सव आदि ॾाढो सम्झाइणो, इहे उत्सव ॾाढो वॾो सम्झणो खपे। सभु पुकारंदा बि आहिनि, हे परमपिता परमात्मा। इहे चईंदे हुए परमपिता ॿुधी में न ईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो परमपिता परमात्मा ईंदा आहिनि जीव आत्माउनि खे ज्ञान ॾियनि। आत्मा परमात्मा अलॻि रहे। इहो मेलो इन संगम ते ई थींदो आहे। कुंभ जो मेलो बि हिनखे चइबो आहे, जो हर 5000 वर्ष पोइ हिकु बार थींदो आहे। उहो पाणी में सनानु करण जो मेलो त अनेक बार मल्हाईंदा आहिनि। उहो भक्ति मार्ग, वो भक्ति मार्ग, ये ज्ञान मार्ग। संगम खे बि कुंभ चइबो आहे न। 3 नदियूं वास्तव में आहिनि न। गुप्त नदी पाणी जी कीअं थी सघंदी आहे? बाप चईंदा आहिनि तव्हांजी गीता गुप्त आहे। बाप चईंदा आहिनि असांजी गीता गुप्त आहे। त इहे सम्झाइबो आहे। तव्हां योग बल सां विश्व जी बादशाही वठंदा आहियो। हिन में नाच तमाशो आदि कुझु बि न आहे। वो भक्ति मार्ग अधु कलाक हलंदो आहे पूरो। ऐं इहे ज्ञान मार्ग हिकु लाइफ आहे। पोइ 2 युग ज्ञान जी प्रालब्ध आहे। ज्ञान न हलंदो आहे। भक्ति त द्वापर कलयुग खां हलंदी आई आहे। ॾिसो भक्ति जी प्रालब्ध छा आहे? सुबुह जो भक्ति करो, वरी सुठो, वरी दुख, वरी शाम जो भक्ति करो। ज्ञान सिर्फ़ु हिकु ई बार मिलंदो आहे। पोइ हुनजी प्रालब्ध 21 जन्म मिलंदी आहे। हाणे तव्हांजी अखि खुलियूं आहिनि। अॻियां तव्हां अज्ञान नींद में सुम्ही पिया आहियो। हाणे राखी बंधन ते ब्राह्मण माण्हू राखी ॿधंदा आहिनि। तव्हां बि ब्राह्मण आहियो। उहो कुख वंशावली, तव्हां मुख वंशावली आहियो। भक्ति मार्ग में केतिरी अंधश्रद्धा आहे। दुबन में फसियल आहिनि। दुबन दलदल में पांव फसी वेंदो आहे न। त भक्ति मार्ग में जे दुबन में मनुष्य फसियल आहे ऐं हिकदमि गले ते अची वियो आहे। जॾहिं बाप अचे तॾहिं बचाए। जॾहिं बाक़ी चोटी रहंदी आहे पकड़ण जे लाइ त खपे न। बाक़ी चोटी रहंदी आहे। ॿार ॾाढा महिनत कंदा आहिनि सम्झाइण लाइ। करोड़ों मनुष्य आहिनि। हिकु वटि वञण महिनत लॻंदी आहे। तव्हांजी बदनामी अख़बार द्वारा थी आहे कि भॼाईंदा आहिनि, घर बार छुड़ाईंदा आहिनि, भाउ भेण ठाहींदा आहिनि। शुरू जी ॻाल्हि केतिरी फैली आई आहे न। अख़बारनि में धूम मची वई। हाणे हिक खे त सम्झाए न सघंदा आहियूं। पोइ तव्हांजो अख़बारनि द्वारा अख़बार ई कम में ईंदियूं। अख़बार द्वारा ई असांजो नाम वालो थींदो। हाणे वीचार करिणो आहे छा करूं जो सम्झनि। रक्षाबंधन जो अर्थ छा आहे? जबकि बाप आया आहिनि पावन ठाहिण, तॾहिं बाप ॿारनि सां पवित्रता जी प्रतिज्ञा वठंदा आहिनि। हाणे बाप आया आहिनि पावन ठाहिण लाइ, तॾहिं बाप ॿारनि सां पवित्रता जी प्रतिज्ञा वठंदा आहिनि। पते अथनि कि पावन ठाहिण राखी बंधरी आहे न। श्री कृष्ण जो जन्म मल्हाईंदा आहिनि। पोइ ज़रूरु गद्दी ते वेठो हूंदो। कॉरोनेशन कॾहिं ॾेखारींदा न आहिनि। त ज़रूरु गद्दी ते बि वेठो हूंदो न। कॉरोनेशन न ॾेखारींदा आहिनि। सत्य गादी में लक्ष्मी नारायण हुया, उन्हनि जो कॉरोनेशन थियो हूंदो न। प्रिंस जो जनम मल्हाईंदा आहिनि। पोइ कॉरोनेशन किथे आहे? दिवाली ते कॉरोनेशन हूंदी आहे। ॾाढो भपको हूंदो आहे। उहो आहे सतयुग जो। संगम जी त ॻाल्हि ई आहे। उहो हुते हूंदी न आहे जो संगम जी ॻाल्हि आहे। घर घर में रोशनी हिते हुजण जी, हिते थियण जी आहे। घर घर में रोशनी हिते थियण जी आहे। हुते दीपाला आदि न मल्हाईंदा आहिनि। हुते त आत्माउनि जी ज्योत जॻल हूंदी आहे। हुते पोइ कॉरोनेशन मल्हाईंदा आहिनि, न दीपमाला। जॾहिं जेसिताईं आत्मा जी ज्योत न जॻी त वापसि बि न वञी सघे। त हाणे इहे त सभु पते त आहिनि न। उन्हनि खे पावन ठाहिण लाइ सोच करिणो आहे। ॿार सोच कंदा आहिनि। वॾा वॾा आदमियुनि वटि
सोचे करे वेंदा आहिनि, वॾे वॾे आदमियुनि वटि वेंदा आहिनि। ॿारनि जी बदनामी अख़बारनि द्वारा थी आहे, पोइ नाम हिन द्वारा थींदो। थोरो पैसो ॾियो त सुठो विझंदो। हाणे तव्हां पैसा किथे ॾींदा आहियो, केसि ताईं ॾींदा आहियो? पैसा ॾियण बि रिश्वत आहे, बेक़ाइदे थी वेंदो आहे न। अॼुकल्ह रिश्वत बग़ैर त कम ई न थींदो आहे। तव्हां बि रिश्वत ॾियो, उहो माण्हू बि रिश्वत ॾियनि, त ॿई हिकु जहिड़ा थी विया। तव्हांजी त ॻाल्हि आहे योग बल सां। योग बल एतिरो खपे जो तव्हां कोई सां बि कमु कराए सघो। भू कंदा रहो। ज्ञान जो बल त तव्हां में बि आहे। इन चित्र नादी में ज्ञान आहे, योग गुप्त आहे। बाबा चवंदा आहिनि इन चित्र नादी में ज्ञान आहे, योग गुप्त आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बेहद जो वरसो वठण लाइ, बेहद जो वरसो वठण लाइ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। उहो आहे ई गुप्त, जंहिंसां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। असांजी गुप्त ॻाल्हि आहे। असां सभु कुझु पंहिंजो कमु योग बल सां करे सघंदा आहियूं। असांखे कंहिंसां कुझु ॻाल्हाइण जी, कुझु चइण जी ज़रूरत न आहे। असां योग बल सां ई पंहिंजो कमु करे सघंदा आहियूं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे, बेहद जो वरसो वठण लाइ। उहो आहे ई गुप्त, जंहिंसां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। जंहिंसां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। किथे बि वेठे तव्हां यादि करे सघंदा आहियो। सिर्फ़ु हिते वेही करे योग साधना न करणी आहे। ज्ञान योग ॿ चीज़ आहे। सिर्फ़ु 7 ॾींहंनि जो कोर्स वरितो बसि, जास्ती दरकार न आहे। पोइ तव्हां वञी करे ॿियनि खे आपसमान ठाहियो। बाप ज्ञान जो, शांति जो सागर आहे। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि मुख्य। इन्हनि सां तव्हां शांति जो वरसो वठो था न। यादि बि ॾाढी सूक्ष्म। तव्हां बार बल ॿाहिरि में चकर लॻायो, बाप खे यादि करो। पवित्र ठहिणो आहे, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। कोई बि अवगुण न हुजिणो खपे। काम जो बि भारी अवगुण, काम जो बि भारी अवगुण। बाप चवंदा आहिनि हाणे तव्हां पतित न ठहो, बस स्त्री साम्हूं हुजे। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी मुंहिंज बाप खे यादि करो। ॾिसंदे हुए न ॾिसो। असां त पंहिंजे बाप खे यादि कंदा आहियूं। उहो ज्ञान जो सागर तव्हांखे आपसमान ठाहींदा आहिनि, त तव्हां बि ज्ञान सागर ठहींदा। हिन में मुंझणो न खपे। उहो त परमात्मा आहे, परम धाम में रहंदा आहिनि, इन करे परम चइबो आहे न। उहो त तव्हां बि रहंदा आहियो न, उहो त असां बि रहंदा आहियूं। हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां ज्ञान वठो था। पास विद ऑनर्स जो थींदा, उन्हनि खे चईंदासीं पूरो ज्ञान सागर ठहे। जो पास विद ऑनर्स थी वेंदा न, उन्हनि खे चइबो आहे पूरो ज्ञान सागर ठहे। बाप समान असां पूरो ज्ञान सागर ठही वेंदासीं। बाप बि ज्ञान सागर, तव्हां बि ज्ञान सागर। आत्मा कोई नंढी वॾी न हूंदी आहे। परम पिता बि कोई वॾो न हूंदो आहे। इहे त जो चईंदा आहिनि 1000 सूर्य खां तेजोमय, इहे सभु कपोड़ा आहिनि। बुद्धि में जंहिं रूप सां यादि कंदा आहिनि उहो साक्षात्कार थी वेंदो। हिन में सम्झ खपे, आत्मा जो साक्षात्कार व परमात्मा जो साक्षात्कार ॻाल्हि त हिकु ई थी वई न। बाप रियलाइज़ कराईंदा आहिनि मां ई पतित पावन ज्ञान जो सागर आहियां। समय ते अची करे सभिनि जी सदगति करिणो आहे। सभिनि खां जास्ती भक्ति तव्हां कई आहे, पोइ बाप तव्हांखे ई पढ़ाईंदा आहिनि। रक्षाबंधन खां पोइ कृष्ण जन्माष्टमी ईंदी आहे, पोइ दशहरो। वास्तव में दशहरे खां पहिरियों त कृष्ण अची न सघे। दशहरो पहिरियों हुजिणो खपे, पोइ श्री कृष्ण अचिणो खपे। इहे हिसाब बि तव्हां कढो। पहिरियों त तव्हां कुझु बि न सम्झंदा आहियो न। हाणे बाप असांखे केतिरो समझदार ठातो अथई। टीचर समझदार ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो भॻवानु बिंदु रूप आहे। हाणे असां ॼाणंदा आहियूं भॻवानु बिंदु रूप आहे।
झाड़ केतिरो वॾो आहे, आत्मायूं मथे में बिंदी रूप में रहंदियूं आहिनि। मिठे मिठे ॿारनि खे सम्झायो आहे, वास्तव में हिकु सेकेंड में समझदार ठहिणो खपे, परंतु पथर बुद्धि अहिड़ा आहिनि जो सम्झंदा ई न आहिनि। न त हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे, हद जो बाप त जन्म बाय जन्म नयो मिलंदो आहे। इहे त बेहद जो बाप हिकु ई बार अची करे असांखे 21 जन्मनि जो वरसो ॾींदो आहे। हाणे बेहद जो बाप असांखे 21 जन्मनि जो वरसो अची करे ॾींदा आहिनि। आयु बि वॾी थी वेंदी आहे न, ईअं बि न 21 जन्म कोई हिकु बाप रहंदो न, तव्हांजी आयु वॾी थी वेंदी। मतिलबु असांखे हुते बि जनम बाय जनम बाप त बदलंदा, लेकिन हुते वरसो असांजे बाबा जो हूंदो। असांखे आयु वॾी हूंदी, तव्हां कॾहिं दुख न ॾिसंदव। पिछाड़ी में तव्हांजी बुद्धि में ज्ञान वञी करे रहंदो, पिछाड़ी में असांजी बुद्धि में ज्ञान वञी करे रहंदो। बाप खे यादि करिणो, वरसो वठणो, बसि ॿार पैदा थियो ऐं वारिस ठहियो। मतिलबु जेको एॾो विस्तार सां हाणे एॾो ज्ञान जो ॿुधूं था, सम्झूं था, पूरो सृष्टि चक्कर, पूरी सीढ़ी, पूरे धर्मनि जो, त अंत में सिर्फ़ु असांखे हिकु ॻाल्हि ई यादि रहंदी, मां आत्मा आहियां ऐं बाबा मुंहिंजो बाप ऐं स्वर्ग जो वरसो। बसि तव्हां बाप खे ॼाणनि त बसि बाप ऐं वरसो यादि रहे करो, पवित्र ठहो, दैवी गुण धारण करो। बाप ऐं वरसो केतिरो सहज आहे, एम ऑब्जेक्ट बि साम्हूं आहे। हाणे ॿारनि खे वीचार करिणो आहे, असां अख़बार द्वारा कीअं कीअं सम्झाईंदा आहियूं, त्रिमूर्ति बि ॾियणो पए, छो जी सम्झाइबो आहे न। ब्रह्मा द्वारा स्थापना, ब्रह्मा खे पावन ठाहिण वारो बाप आयो आहे, इन करे राखी ॿधवाईंदा आहिनि। पतित पावन भारत खे पावन ठाहिनि था, हर हिक खे पावन ठहिणो आहे, छो जी हाणे पावन दुनिया स्थापना थींदी आहे। हाणे तव्हांजा 84 जन्म पूरा थिया। हाणे असांजा 84 जन्म पूरा थिया। जे ॾाढा जन्म वरिता हूंदा उहे सुठी रीति सम्झंदा रहंदा। पिछाड़ी में अचण वारनि खे एतिरी ख़ुशी न हूंदी, छो जी भक्ति कमु कई आहे न। भक्ति जो फल ॾियण बाप ईंदा आहिनि। भक्ति कीअं जास्ती कई आहे इहे बि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। पहिरें नंबर में त तव्हां ई आहियो न, तव्हां ई अव्यभिचारी भक्ति कई आहे। तव्हां बि पाण खां पुछो, असां जास्ती भक्ति कई आहे या इन्हनि सभिनि खां तिखी जो सर्विस कंदा आहिनि, ज़रूरु उन्हनि जास्ती भक्ति कई हुई। बाबा नाम त लिखंदा आहिनि न, कुमारिका, जनक, मनोहर, गुलजार, नंबरवार त हूंदा आहिनि। हिते नंबरवार विहारे न सघूं त वीचार करिणो आहे, रक्षाबंधन जो अख़बार में कीअं विझूं। उहो त ठीकु आहे, मिनिस्टर आदि वटि वेंदा आहिनि, राखी ॿधंदा आहिनि, परंतु पवित्र त न ठहींदा आहिनि न। तव्हां चईंदा आहियो पवित्र ठहो, पवित्र दुनिया स्थापना थिए थी। 63 जन्म विकारी ठहिया आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि ये अंतिम जन्म पवित्र ठहो। ख़ुदा खे यादि करो त तव्हांजे सिर ते जो पाप आहिनि उहे सभु उतरी वेंदा। ख़ुदा खे यादि करो त तव्हांजे सर ते सभु जो पाप आहिनि उहे उतरी वेंदा। सभिनी ये संकल्प करो, बाबा खे यादि करे संकल्प करो, सभी आत्माएं जा सभी पाप भस्म था थी वञनि, सभी आत्माएं शुद्ध थई परम धाम में पहुची। अच्छा, मीठे मीठे सिकिले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, 5 दौलत थियण लाइ बाप समान ज्ञान सागर ठहिणो आहे। कोई बि अवगुण अंदरि आहे त हुनजी जांच करे कढी ॾियणो आहे। शरीर खे ॾिसंदे न ॾिसो, आत्मा निश्चय करे आत्मा सां ई ॻाल्हायो। ॿियो आहे योग बल एतिरो जमा करिणो आहे जो पंहिंजो हर कर्म सहज थी वञे।
योग बल एतिरो जमा करिणो आहे कि असांजो हर कर्म सहज थी वञे। त हीअं न असां योग बल बाबा खां शक्ति वठी पोइ उल्टा सुल्टा कर्म करूं, मुंहिंजो इहो थी वञे, मुंहिंजो पुटु पास थी वञे, ईअं इन में पंहिंजी शक्ति वेस्ट न करणी आहे, आत्माउनि खे पावन ठाहिण में लॻाइणो आहे। अख़बार द्वारा हर हिक खे पावन ठाहिण जो संदेश ॾियणो, आपसीमान ठाहिण जी सेवा करणी। वरदाना देह अभिमान खे देही अभिमानी स्थिति में परिवर्तन करण वारा बेहद जा वैरागी ठहनि। हलंदे हलंदे यदि वैराग्य खंडित थी वेंदो आहे त हुनजो मुख्य कारण आहे देह अभिमान। जेसिताईं देह अभिमान जो वैराग्य न आहे तेसिताईं कोई बि ॻाल्हि जो वैराग्य सदाकाल न रहंदो आहे। संबंध सां वैरागी इहो कोई वॾी ॻाल्हि न आहे, उहो त दुनिया में बि कईअनि खे वैराग्य अची वेंदो आहे, लेकिन हिते देह अभिमान जा जो भिन्न भिन्न रूप आहिनि उन्हनि खे ॼाणे करे देह अभिमान खे देही अभिमानी स्थिति में परिवर्तन करो। संबंधनि सां वैराग्य वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन हिते देह अभिमान जा जो भिन्न भिन्न रूप हूंदा आहिनि, हीअ चीज़ खपे, हीअ उहा देह जे संबंधित कोई बि ॻाल्हि जो असांखे घड़ी घड़ी देही अभिमानी ठहण न ॾींदी आहे, उनखे परिवर्तन करो। हीअ विधि बेहद जी वैराग्य ठहण जी। स्लोगन आहे संकल्प रूपी पांव मज़बूत हुजे त काला बादल जीअं ॻाल्हियूं, काले बादल जहिड़ी ॻाल्हियूं बि परिवर्तन थी वेंदा। सिर्फ़ु असांजो संकल्प रूपी पांव मज़बूत हुजणो खपे त काले बादल जहिड़ी ॻाल्हियूं बि परिवर्तन थी वेंदियूं। ओम शांति। बाबा खे यादि करो।